सन 1997 मुबारकुनि जो साल रहियो, छो त इहो बाबा साईं जो अर्ध शताब्दी जन्मोत्सव जो साल हुयो। बाबा साईं जो जन्मोत्सव मल्हाइण सां गॾु ई इन साल ॾाढियूं जुदा जुदा शेवाउनि जी बि शुरूआत थी वई। 16 अप्रैल 1997 जे ॾींहुं संत बाबा आसूदाराम आदर्श सिंधी सामूहिक विवाह मंडल जी बि बाबा साईं जी सलाह सां शुरूआत कई वई। सखी बाबा आसूदाराम साहिब जन जी जयंती रामनवमीअ जे शुभ मौक़े ते सामूहिक विहांव जो आयोजन वैदिक रीतिअ सां शिव शांति आश्रम में 19 जोड़नि जे कठे विहांव सां थियो। तॾहिं खां हर साल इहो आयोजन लगातार जारी आहे। ख़ासि ॻाल्हि त इहा आहे त घोटेतनि ऐं कुंवारेतनि जे जञ मञ जी रिहाइश, खाधो पीतो, घोट कुंवार जा कपिड़ा, बैंड शहनाई वग़ैरह जो न छड़ो इंतजाम आश्रम साहिब जे पारां थींदो आहे, पर सभिनि नवनि जोड़नि खे घर संसार शुरू करण लाइ ज़रूरी साज़ो सामान बि ॾिनो वेंदो आहे। समाज में ॾाजे जो अभिशाप ख़त्म करण लाइ बाबा साईं पारां खयल इहो क़दम हिकु अहिड़ी शिला स्वरूप आहे जेको ॿियनि शिलाउनि सां जुड़ी करे समाज जे इन्हनि ऐबनि जे समुंड ते राम सेतु ठाहिण में मददगार आहे। बाबा साईं समाज खे इहो ई उपदेश ॾींदे चवंदा आहिनि, पीउ जो पुट जुदा थियनि था, श्री राम जुदा थियण खां पोइ भाग ज़ाहिर थी पवंदो, को हेठि थी वेंदो, को मथे थी वेंदो, को बराबरि हलंदो। पर असांखे इहो धर्म आहे जेको हेठि थी वियो उनजी स्थिति अहिड़ी न थी वञे जंहिंमें उनखे जाइ मसवाड़ी वठणी पए और तूं बंगले में आ, जॾहिं विहांउ वधाइण थिए उनजा कार्ज मंगल बि तूं खणी बीहो, तूं उते वेठो हुजे, हो ग़रीब ॿियनि खां पैसा वठी अचे लजाए तुंहिंजे लाइ। तूं लख ॾेई पाण जोड़नि खे बणाए न सघंदो आहे, पर उनजा बच्चा दुखी न हुजनि। पोइ यादि रखजांइ, पोइ जुदा थिए खां पोइ तोखे पुटनि खे ॾियणु स्वार्थ आहे, तुंहिंजे भाउ खे ॾियणु पर स्वार्थ आहे। इन्हीअ साल ई 3 अगस्त जे ॾींहुं मध्य प्रदेश जे दतिया जिले में पूज्य माता साहिब जन जी यादगिरीअ में शक्ति स्वरूपा माता साहिब बैंसर देवी आस्थान जी आधारशिला रखी वई। दतिया जे इन विशाल आस्थान खे ठाराइण में प्यारे दादा राजकुमार आनंदानीअ पंहिंजे परिवार सां गॾु सॼी जवाबदारी खईं। हुननि तन मन ऐं भाव सां हिन आस्थान खे ठारायो ऐं पोइ नओं रूप बि ॾिनो। पनो वकील ऐं लखनऊ खां पोइ सखी बाबा जो इहो 3यों आस्थान आहे जंहिं संगत जो हौसलो वधाइण जो कमु कयो, जंहिंजे करे हिंद सिंध में हाणे ताईं कुल 19 संत आसूदाराम सत्संग भवन जुदा जुदा शहरनि में ठही चुका आहिनि, जेके समाज जे इस्तेमाल ऐं सेवा लाइ सदाई तयारु आहिनि। इन जे अलावा इन्हीअ साल 1997 में ई सामूहिक जणिया पाइण जी रीति भी शुरू थी वई। हर साल थियण वारा सखी बाबा जा वर्सी महोत्सव, दिलकश जुलूस, मन मोहींदड़ कलश यात्राऊं, प्रभात फेरियूं ऐं चेटी चंड ते भगवान झूलेलाल जूं सुहिणियूं झांकियूं नंगर में रहण वारनि जो मन मोहे छॾींदियूं आहिनि। सामूहिक विहांव जी ॻाल्हि हुजे या जणिया या जल सेवा, अन्न शेवा या धन सां मदद करण जी ॻाल्हि हुजे, इन्हनि मसलनि जो छड़ो ख़्यालु करण ई ॾेखारण लाइ काफ़ी आहे त बाबा साईं सामाजिक सरोकारनि सां केतिरे क़दुरु ॻंढियल आहिनि। बाबा साईं इन्हनि ॻाल्हियुनि जो केतिरो ख़्यालु रखंदा आहिनि। इहा ॻाल्हि बाबा साईं जे हिन सत्संग सां साबित थी थिए जॾहिं हू चवंदा आहिनि, मां हिन विषय ते खणो असां करोड़पति कीअं बणिजूं। त 4 हिसनि में असां धन खे बटियूं। मां विश्लेषण कयां 10 हिसनि ते, 10 हिसा बि काथे काथे ॾिबा आहिनि। वरी उन 10 हिसे खे गुप्त हलाइणो आहे, छो जो 10 हिसो उहो धर्म जो आहे, उहो तुंहिंजो न आहे। उनखे गुप्त हलाइण लाइ इजाज़त आहे। त हाणे 4 हिसनि वारो धन डबल रूप में आयो। पंहिंजो धन, पंहिंजी स्त्री बि ॿिन्ही जे उपयोग में अचे, न्याणी खे और न्याणे खे और पुट खे और नुंहं खे। श्री राम श्री राम। तीअं धन जा बि 2 हिसा। चौथों हिसो जेको निकिरे राम, उनमें निजी सरासर अधु पंहिंजे सतगुरु जो, पंहिंजे गुरु जो।
जेको बि जंहिंजो पंहिंजो सतगुरु कयल आहे, बाक़ी अध में ॿिया धर्म पंहिंजा हलाए। उन में इहो धर्म जो हिसो जेको न खणो आहे असांखे ॾहों हिसो, उनखे गुप्त रूप में ख़बर ई न पए। खुटंदो कोन जेका मां सची ॻाल्हि ॿुधायां थो। श्री राम श्री राम। तव्हां शुरू कयो, पोइ उन में अञा तव्हां खोट अचे मां वटि अचो, मां ॿुधां जेकॾहिं मां चवां थो। और तव्हां ईअं करणु शुरू कयो त ॿिए साल ॿुधाईंदा अची, और माण्हू हिते ॾिसनि भाई कहिड़ो करोड़पति बणियो जेकॾहिं तूं कढियो आहे त। बाबा साईं जी सामाजिक सरोकारनि सां ॻंढियल हिन ॻाल्हि लाइ हिकु ई ॻाल्हि चई सघिजे थी त प्यारा बाबा साईं, तव्हांजी हिन गहरी सोच लाइ असां सभई अव्हां जे अॻियां पंहिंजो सिरड़ो था निवायूं।